जी उस्ताद जी सर। अज ॿार पढ़ंदा वेठा हुआ तक़रीबन लॻभॻि 1 वॻे शिर पसंद माण्हुनि अची करे स्कूल जे मथां फायरिंग कई आहे। स्कूल जे ॿारूं फिरी आया आहिनि ऐं हिते अची करे धमकियूं ॾेई विया आहिनि ऐं उन खां पोइ ॿार जेका आहिनि उहे फायरिंग खां पोइ ख़ौफ़ हिरास में फैलिजी विया ऐं उन खां पोइ जॾहिं सभ खां पहिरीं असां छोकिरियुनि जी मोकल कंदा आहियूं, नौजवान छोकिरियूं निकितियूं आहिनि त वरी उन्हनि सां छेड़छाड़ ऐं बदतमीज़ी कई अथनि। जंहिं खां पोइ वरी जंहिं टाइम उन्हनि खे चयो वियो आहे त वरी मथां फायरिंग कई अथनि ऐं केतिरी देरि ताईं फायरिंग जेको आहे न हलंदी रही आहे। हाणे एॾी देरि खां पोइ मोकल थी वई, ॿार मैसूर अंदरि बंदि वेठा रहिया ख़ौफ़ विचां। हाणे जंहिं टाइम पुलिस आई आहे थोरी घणी हेॾे होॾे मामलात थियो आहे त हाणे हिन वक़्त असां उन्हनि खे ॿारनि खे जेको आहे न मोकल ॾींदा पिया आहियूं। असां SSP घोटकी ऐं वस वारनि खां अपील था कयूं त ख़ुदारा तालीमी इदारनि खां शिर पसंदी खे साइड कयो वञे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। स्कूल जे मथां जन हमलो कयो तव्हांखे पतो आहे केरु आहिनि उहे? जी तो पाड़े जा आहिनि, भुट्टा बिरादरी जा शिर पसंद माण्हू आहिनि जंहिंजो हर कंहिं सां जहिड़ो आहे उनजो कमु ई शिर फैलाइणु आहे ऐं उहे जेको आहे न हर पाड़े वारे सां, हर बिरादरी सां, हर कंहिं सां विढ़िया ऐं बदमाश बणिया वेठा आहिनि।